ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। महबूब तू फरमाए इनखे त इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह जे कदे तमा अल्लाह सा मोहब्बत करण घुरो था चाहियो था या दावा था कयो तो खुदा जी असा के मोहब्बत आ इन्हें या शय कान मिलंदी दावा कंदो त दावा सच्ची कान थींदी अगर तमा मोहब्बत जी ख्वाहिश कयो था त या इए कान मिलंदी या तदे मिलंदी। महबूब इन्हनि खे फरमाए त फत्तबिऊनी ओ दुनिया वारो छो मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयो मुंहिंजी ताबेदारी कयो मुंहिंजे गुलामीअ खे इख्तियार कयो जेको मुंहिंजी इत्तिबा कंदो ताबेदारी कंदो गुलामी मुंहिंजी इख्तियार कंदो। अल्लाह ताला फरमायो महबूब इन्हनि खे ॿुधा त मुंहिंजी मोहब्बत वठण था चाहियो त पोइ जे मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जी इत्तिबा कयो ताबेदारी कयो रसूलुल्लाह जी गुलामी इख्तियार कयो त अल्लाह तव्हांखे उहा मोहब्बत अता फरमाईंदो। अवा चाहियो था तव्हां जी ख्वाहिश इरादो आहे खुदा जी मोहब्बत मिले अंदर में महसूस थे हाँ वाकई खुदा जी मोहब्बत मुझे अंदर में आहे। असां कलमो पढ़ूं था नमाज़ी पढ़ूं था अमल भी कयूं था लेकिन या कैफियत कहीं कहीं वटा वो सबको पाण के समझी सके तो मुझे दिल में कोई जज्बात केतरा हन ये एहसासात केतरा हन यो एहसास मुझे अंदर में केतरो आ या मुझे केतरो महसूस थे तो हाँ वाकई खुदा जी मोहब्बत मुझे अंदर में आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह या असा जो दिलो बहरान लगे पयो हन अल्लाह फरमाए दो जे कहता जो इरादो आ तो खुदा जी मोहब्बत मिले त दस जाव तो अचो बाबू अकूर के फरमाए उनके बुधाए त फत्तबिऊनी मुझी ताबेदारी कयो माना मदीने वाले जी गुलामी इख्तियार कयो त जेका तव्हां चाहियो था उहा शइ त तव्हांखे मिलंदी हर हाल में पर अल्लाह वधीक तव्हांखे इनाम इहो ॾींदो जो युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो खुदा तव्हां जा गुनाह बि माफ़ फरमाए छॾींदो। जेको इहो तो चाहे त खुदा जी मोहब्बत मिले हुजूर जी गुलामी इख्तियार करे वो हुन जी ख्वाहिशात खुदा जो मुहिब थिया अल्लाह जी मोहब्बत मूंखे मिले पर अल्लाह फरमाए तो मुझे हबीब जे पुछाईंदो मुंहिंजी त तव्हांखे मोहब्बत हर हाल में मिली वेंदी पर बदले में मां रब तव्हां सां मोहब्बत कंदुसि। सुभान अल्लाह एॾे न्यारे बाबा सही सुभान अल्लाह पंज घड़ियों तवज्जो सां जे कदे तव्हां जी ख्वाहिश तो खुदा मोहब्बत असां खे दे पंहिंजी पर ही दस अहिड़ो आहे अमल अहिड़ो आहे कहिड़ो मदीने वारे जे इत्तिबा जो हुजूर जे ताबेदारीअ जो हुजूर जे गुलामी इख्तियार करण जो खुदा जी मोहब्बत त मिलंदी जेका तव्हां जो इरादो आहे अल्लाह वॾो इनाम वरी इहो तव्हां खे अता फरमाईंदो जो खुदा इन हुजूर जे गुलामीअ जे करे पाण तव्हां सां मोहब्बत कंदो। सिर्फ तव्हां मुहिब कोन थींदो पर तव्हां त महबूब बि बणिजी वेंदो हूअं त तव्हां पिया चओ त ख़ुदा जा मुहिब थियो पर अल्लाह ताला फरमायो मां तव्हांखे अहिड़ो ॾस ॾिनो आहे जो मुहिब बि तव्हां थी वेंदो मां रब जा महबूब बि तव्हां थींदो मां तव्हां सां मोहब्बत कंदुसि मां रब तव्हां सां प्यार कंदुसि अवा तव्हां अगरि मदीने वारे जी गुलामी इख्तियार कंदा बड़े आवाज सुभान अल्लाह
यगफिर लकुम ज़ुनूबकुम अगर तवा जो कमियों होंदियों कोताहियूं होंदियों डोह हुंदा गुनाह हुंदा जुर्म हुंदा मदीने वारे जी इत्तिबा गुलामी एड़ी शया जो तवा जा सब गुनाहन के धोई छडी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इत्तिबा उहा हुजे ताबेदारी उहा हुजे जेका नेक नियत जे बुनियाद ते हुजे उन इत्तिबा में बदनियत जो दखल न हुजे वरना पुछा हिकु भेरो छा लख भेरा पुछा छे कामयाब कदम कोन थींदो मंज़िल ते तॾहिं वञी रसंदो जॾहिं मुस्तफा जी गुलामी नेक नियत असां कंदो पुछा अचण में त फिरौन बि हज़रत मूसा जे पुछा आयो हो पुछा अचण जे एतबार सां त 6 लख माण्हू बनी इसराइल उहे बि हज़रत मूसा अलैहि सलाम जे पुछा आया हा अल्लाह ताला फरमायो मूसा लठ हण दरिया में रास्ता पैदा थी वया ये जी दीवारूं ऐं भितूं हण पानी जो भितूं थियो हालांकि पानी जी भित कान थींदी आ पर जो के अल्लाह जो नबी हो मूसा कलीमुल्लाह ये पानी जो दीवारूं थी वयूं रास्ता ये थिया जे खुश्की जा रोड हुंदा हन न को गप न को पानी न को छा ये जो हज़रत मूसा अलैहि सलाम नथो त संदस कौम जा 6 लख माण्हू बि पुछा लथा हज़रत मूसा अलैहि सलाम क्रॉस करे वया 6 लख बनी इसराइल हज़रत मूसा जा उम्मती उहे बि दरिया के क्रॉस करे वया जो त उन्हन जी नियत नेक हुई पुछा त फिरौन भी पंहिंजे लश्कर समेत आयो हुयो लेकिन फिरौन जी नियत सही कान हुई उन जे पुछा उन जे लश्कर जी भी नियत सही कान हुई फिरौन लश्कर सूदो बद नियत हुयो पुछा तायो पर नियत सही कान हुई दरिया में गरक थी करे बुधो बनु इसराइल जी नियत सही हुई अल्लाह जे नबी सां दरिया के क्रॉस करे वया तवज्जो आहे तो सुभान अल्लाह मना इत्तिबा करी ताबेदारी करी गुलामी हुजूर जी हुंदी हुजूर अलैहि सलाम जे पुछा अचवो नियत नेक रखवी नियत सच्ची हुंदी अंदर में मुनाफिकत कान हुंदी अंदर में